तहक़ीक़ डिजिटल मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ते प्रेस कंदा। सब बराबर समझ में अचे थी बाबा? जेके समझ में नथी अचे सो तो मथे खणे। पुठी रा वेठा हो पोइ ते राजा न त कया। बाबा समझ में अचे थी गाल? थोरो कॾहिं हूंदो आहे जो ॿिए खां निरालो हुजे, ॿिए जहिड़ो बनायो, ॿिए जहिड़ो ॾाढे ॾाढे ॿिए जहिड़ो ॿिए खां निरालो हुजे। हाणे अल्लाह से के असां अर्ज़ कयूं था, या अल्लाह तो तू चवी लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, अल्लाह पाक ईमान वारनि ते थोरो कयो आहे। मुंहिंजा मौला कहिड़ो थोरो कई? हज़रत नूह अलैहिस्सलाम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं असां ॾे नबी मोकिलियई, रसूल मोकिलियई, शरीयतूं मोकिलियई, ॿियनि उम्मतुनि ॾे बि मोकिलियई, असां ॾे बि मोकिलियई। मुंहिंजा ख़ालिक वरी पोइ असां आख़िरी क़ौम वारनि ॾे मुस्तफ़ा करीम बि मोकिलियई। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा मौला थोरो त तॾहिं आहे जॾहिं हिकिड़े खे कुर्सी मिले ॿियनि खे न मिले। थोरो त तॾहिं आहे जॾहिं ॿियनि ॾे रसूल न अचनि, असां ॾे अचे। ॿियनि ॾे बि आया, असां ॾे बि आयो। थोरो छाजो आहे? अल्लाह ताला फरमाए थो समझ जो फेर आहे, ॿियनि ते थोरो कोन्हे, थोरो तव्हां ते आहे। हिन नमूने सां जो मां जेके अॻ में रसूल या नबी मोकिलिया, उहो को दिह जो नबी, को तालके जो नबी, को ॻोठ जो नबी, को कंहिं ॻोठ जो नबी, ऐं नबीअ जी नबूवत जो सिलसिलो एसी ताईं जारी हो जेसी ताईं दुनिया मंझा हुयो। दुनिया मां हलियो वियो त उन जे नबूवत जी शरीयत मनसूख थी वई। पर मां मोहम्मद करीम जेको तव्हांखे नबी ॾिनो आहे, सो रुगो तव्हांजो नबी न आहे, नबीअनि जो बि नबी आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। तव्हांजो त नबी आहे, पर हाणे वेठा हुआसीं होटल ते, हिकिड़े दोस्त मूंखे ॿुधायो, साईं तव्हां मड में तकरीर कई ऐं तव्हां चयो हो त हज़रत ईसा जॾहिं ईंदो तॾहिं उहो नबी न हूंदो। पोइ लाड़काणे जो हिकिड़ो वॾो अल्लामो आहे, उहो कावड़जी पियो आहे त साईं मुफ्ती साहिब थो चए त ईसा अलैहिस्सलाम नबी कोन्हे। पोइ हुन सां ॻाल्हि, हुन सां ॻाल्हि, हुन सां ॻाल्हि, हुन सां ॻाल्हि, हुन सां मुल्ला सां मौलवी सां, बाबा मुफ्ती ज़ुल्म करे छॾियो। पोइ मां मिसाल ॾिनो त मुंहिंजो असांजे ॻोठ में हिकिड़ी हूंदी हुई माई। तव्हांजी माई त ॻाल्हि कोन थो कयां, उहा माई सॻोरी हुनजी ॻाल्हि हुते, हुनजी ॻाल्हि हुते, हुनजी ॻाल्हि हुते, हुनजी ॻाल्हि हुते, मज़ो ई न अचेसि। सॼो ॾिहाड़ो हुतां जी ॻाल्हि हुते हुते। ॻोठ वारनि चयो त हाणे अचो तॾहिं ॾाॾीअ ते नालो रखूं। हिकिड़ो चङो मुड़ुसु हो ॻोठ जो पोड़ो, चइबा इन जी ॻाल्हि दिलि में न कंदा कयो, इन जो नालो आहे वते चवंदी। सुभान अल्लाह। छा नालो अथसि माई? वते चवंदी। जॾहिं मरी वई त ॻोठ में ऐलान कयो, हज़रात हिकु ज़रूरी ऐलान ॿुधंदा, वते चवंदी मरी वई अथव। वरी जो मुला पढ़ी जनादे वारो आयो, उन बि नियत के नमाज़ चार चइनि तकबीरुनि सां वास्ते अल्लाह जे वते चवंदीअ ते। मां चयो साईं ॻणती कान्हे, सम्झ जो फेर आहे, इन्ही जो नालो अथव वते चवंदी। पियो चवे जेकॾहिं एॾो वॾो आलिम आहे त मूंसां अची ॻाल्हाए। मां को ॿार हुअं, बेवकूफ़ आहियां जो मां चवंदुसि त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी नबूवत ख़तम, इब्राहिम जी नबूवत ख़तम, हज़रत यहया जी हुकूमत नबूवत ख़तम। न, अहले सुन्नत जो अक़ीदो आहे, सुन्नी उन्ही खे चइबो आहे
जो अल्लाह पाक जने नबी के नबूवत दी दुआ तो खुदा जे नबी जी नबूवत सलब न थींदी आ वलायत वली के वली कंदो आ तो खुदा जे वली जी विलायत सलब न थींदी आ नबी भली ज़माने में होजे तब नबी आ जे कब्र में होजे तब नबी आ क़यामत में उठदो तब नबी होंदो पर यार मां इए चयो हो त ईसा अलैहिस्सलाम ईंदो नबी त आहे पर नबी जी हैसियत सां न ईंदो छो त अल्लाह सही मुस्तफा के आखिरी नबी बनायो आ जेकने ईसा हजरत ईसा अलैहिस्सलाम नबी त आहे नबी अचे तो भली अचे असांजो नबी पर पंहिंजी नबूवत हलाईंदो न हलंदी कंहिंजी ॾाढे ॻाल्हायो कंहिंजी हलंदी सरो बुलंद आवाज़ कंहिंजी हलंदी हाणे जेके अहिड़ी वाज़े ॻाल्हि बि कंहिंखे सम्झ में नथी अचे साईं खां पुछिजो त साईं पढ़ियो छा आहे बुखारी पढ़ी थी मुस्लिम पढ़ी थी तिरमिज़ी पढ़ी थी शरह ॿिया तामिल पढ़ियो थी साईं तो कुदूरी पढ़ी आहे तो साईं कहिड़ो किताब अरबी जो पढ़ियो आहे तफ़सीरनि में छा पढ़ियो आहे ये तर्जुमा पढ़ी हुतों जो हुते को कादियानी जो तर्जुमो को शीए जो तर्जुमो को वहाबी जो तर्जुमो को देवबंदी जो तर्जुमो को कहिड़े आलिम जो कहे जाहिल जो ये तर्जुमा पढ़ी अल्लाह थियो आहे पढ़ियो त रुगो ठेठू ठौटे टिंडड़ा ॿियो त तोखे अचे कोन थो अहले सुन्नत जो सदाए वरी अहले सुन्नत जे आलमन खे बदनाम करण जी सोना वक़्ते चवंदी कोशिश न कर असांजो अॼु बि ईमान आहे त 1.25 लख नबी जिथे बि आहिनि पंहिंजी जॻह ते नबी आहिनि ज़ोर सां जो छा आहिनि ज़ोर सां जो छा आहिनि किथे बि आहिनि पर नबी आहिनि पर जे ईसा अलैहिस्सलाम ईंदो त नबी जी हैसियत में न ईंदो यतीमे के नाकर्द कुरआन दुरुस्त कुतुब खान ए चंद मिल्लत बशस्त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनी दुनिया में तशरीफ वठी आया तो महबूब करीम अचण सां सॼे जहान जा जेके भी किताब हा सब मनसूख करे छॾिया शरीयत हले थी त आमना जे लाल जी हले थी सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ताला फरमायो तो मां तव्हां ते थोरो कयो आ ॿियनि खे बि नबी ॾिनमि अहां खे बि नबी ॾिनुमि पर उन्हनि नबियनि में ऐं तव्हां जे नबी में फ़र्क़ु आहे को तालके जो नबी को देह जो नबी को ॻोठ जो नबी ऐं नबूवत जो कानून उन जो एसी ताईं पे हलियो नबूवत वारी सिफ़त हुन सां लागू आहे पर हुन जो नबूवत वारो कानून मनसूख थियो ख़तम थियो अल्लाह ताला फरमाए तो मूं तव्हां खे जेको नबी ॾिनो आहे तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा अल्लाह ताला फरमाए तो मां रब्बुल आलमीन आहियां मुंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा रहमतल लिल आलमीन आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकत फरमायो ओ मुंहिंजा महबूब मां रब करीम तोखे सभिनी जहाननि जे लाइ रहमत बनाए मोकिलियो हाणे अल्लाह जी जो इहो हाणे मामलो असां के समझ में आयो त वाकई थोरो आ जो ॿिया नबी महदूद एरिया महदूद इलाइके महदूद क़ौमुनि जे लाइ हा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे जहान जे लाइ आ ऐं अहिड़ो नबी आ जो अहिड़े नबी जे लाइ नबी बि त दुआऊं घुरंदा हा अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालहू जे प्यारे मूसा कलीमुल्लाह जी आदत हुई अल्लाह सां रूबरू ॻाल्हाईंदो हो रब करीम ॻाल्हाईंदो हो त मूसा रूबरू ॿुधंदो हिकिड़े ॾिहाड़े हज़रत मूसा अलैहिस्सलाम ख़ुदा ताला जी दरगाह में अर्ज़ कयो मुंहिंजा मौला ही जेको तो मूंखे तौरेत ॾिनो आहे उन में लिखियो पियो आहे छा लिखियल आहे मूसा मां ॾिनो थो मां तोखे कहिड़ी ॻाल्हि ते वज़ाहत खपे थी मुंहिंजा मौला हिकड़ी कौम जो तो ज़िक्र कयो आहे हिकड़ी उम्मत जो तो ज़िक्र कयो आहे
त इहा उम्मत सभिनी उम्मतुनि जी सरदार उम्मत हूंदी ऐं हुननि जो ज़िक्र फ़िक्र पाण में मस्जिदनि में वेही जमल अल्लाह जो ज़िक्र कंदा त अहिड़े नमूने सां हुननि जे ज़िक्र जो आवाज़ ईंदो आहे जी माखीअ जूं मखियूं मनारे ते वेहंदियूं आहिनि ऐं सभई गॾिजी भुरकाट कंदियूं आहिनि अहिड़े नमूने सां उहे मुंहिंजे उन उम्मत वारा अल्लाह जो ज़िक्र करण महिल पाण में गॾिजी ख़ुदा जो ज़िक्र कंदा जमल अल्लाह जे कलाम खे पढ़ंदा त लज़्ज़त सां पढ़ंदा ऐं उन क़ौम खे मां रब्बुल आलमीन सभिनी उम्मतुनि जो सरदार उम्मत बनायो आहे। मूसा अलैहिस्सलाम खे तमन्ना थी पई मूसा अलैहिस्सलाम के दिल में प्यार पैदा थी वियो या इलाहल आलमीन इहा उम्मत मुखे दे इहा मुंहिंजी उम्मत बना। अल्लाह ताला फरमाए तो प्यारा सोना इहा तुंहिंजी उम्मत नाहे इहा त आमना जे लाल जी उम्मत जोर से तो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ से तो सुभान अल्लाह। या तुंहिंजी उम्मत नाहे तुझे किताब में मोन जो ज़िक्र ज़रूर कयो आहे पर इहा तुंहिंजी उम्मत न हूंदी इहा आमना जे लाल जी उम्मत हूंदी। मुंहिंजो मोला पोइ मूंखे नथो ॾी न भला अर्ज़ ॿियो क़बूल कर मूंखे इन जे उम्मत में बनाए। अल्लाह ताला फरमाए हिन दुनिया में इहा ॻाल्हि बि तोखे कान मिलंदी हिन दुनिया में इहा ॻाल्हि तोखे कान मिलंदी तूं पंहिंजी जॻह ते मुस्तक़िल लॻी आहीं हुज़ूर करीम जी उम्मत जुदा आहे इहो शर्फ़ हिते दुनिया में तोखे कोन मिलंदो बाक़ी क़यामत जो निहारो थींदो जमल मुस्तफ़ा ऐलान कंदो बेयदी लिवाउल हम्द आदम व मन दूनहु तहत लिवाई। हुज़ूर क़यामत में फरमाईंदा त मां मुहम्मद करीम जे हथ में हमद जो झंडो हूंदो आदम खां वठी करे ईसा ताईं सभु नबी मां मुहम्मद करीम जे हमद जे झंडे जे हेठां हूंदा। मूसा तो होते या रसूल अल्लाह ऐ प्यारा मूसा तू भी उते उन ज़माने में हूंदे ऐं उहे सब नबी जेके हुजूर जे हमद वारे झंडे जे हेठां हूंदा तू भी उन सां शामिल हूंदे बाक़ी ज़ाहिरी उम्मत हुजण वारो हिन दुनिया में तुंहिंजी क़िस्मत में इहा ॻाल्हि कान लिखियल आहे। तॾहिं त शेख सादी फरमायो न तू शानश निगाह मूसा करद शुद्ध नज़ उम्मतश तमन्ना करद। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम नबी करीम जे शान खे ॾिठो तो मूसा अलैहिस्सलाम तमन्ना कई त मां बि रसूलुल्लाह जो उम्मती बणिजी पवां। तव्हां असां न का दरख़्वास्त कई न को अर्ज़ु कयो न को मिंथ कई न का मेड़ कई राणो राज़ी थी पियो पाण ई पाण असांखे हुज़ूर जे उम्मत में शामिल करे छॾियो। ऐं वरी चवे छा थो लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन थोरो आहे मोमिननि ते बाबा हीअ रात अॼु हीअ ॻाल्हायो सभई ॾाढे ॾाढे माना ॾींहुं नाहे माना रात माना ॾींहुं। अल्लाह ताला फरमाए थो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन मुंहिंजो थोरो मोमिननि ते आहे माना मुनाफ़िक़नि काफ़रनि ते कोन्हे थोरो मोमिननि जे मथां। भला वीचारनि खे रड़ियूं त करण ॾियो दाहूं त करण ॾियो थोरो बि कोन अथनि पोइ रड़ियूं बि न कनि दाहूं बि न कनि ॿियनि खे वंड मिली वई जंहिं झोली झली त खे मिलियो हिननि खे त मिलियो ई कोन हिननि जो हुजे हा त ख़ुशि थियनि हा। अल्लाह सी फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन मोमिननि ते थोरो आहे ऐं मोमिन उन खे चइबो आहे जेको सॼो जहान मुस्तफ़ा जे नाले ते घोरे छॾे। ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नफ्सिही वन्नास अजमईन। मुझे प्यारे नबी करीम फरमायो आहे मां ऐसी तई केर मोमिन नथो थी सघे जेसी तई मां मोहम्मद करीम उनखे सभु शइ खां वधीक प्यारो हुजां।
मिन नफ्सिही व वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन पांजे नफ्स खां अब्बे खां अम्मड़ खां सभिनी इंसाननि खां सारे जहान खां ओ ॿुधी न त घोरिया ही जहान हो पुर घोरे घोरिया जे मूं पियन साण साए त सरे जेॾियूं कर मुंहिंजे आला हज़रत बि इहा ई ॻाल्हि फरमाई त करूं नाम तेरे पे जां फिदा सुभान अल्लाह एक जान क्या दो जहां फिदा दो जहां से भी नहीं जी भरा करूं क्या किरोड़ू जहां नहीं इन्हीं के मोमिन चइबो आहे ऐं जेको वेही मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद पाक ते एतिराज़ करे हाणे त शुक्र थियो त लाड़काणे वारा मां अॻे दफ़े आयो हफ़्तो खनि थियो आहे मुंहिंजो प्रोग्राम हो जखर में वो जखर खां जही ॾींहुं जखर में मुंहिंजो प्रोग्राम हो उन्हीं दिहाड़े हिते लाड़काणे में हिकिड़ी कॉन्फ्रेंस कोठाई हो असांजे सुननि जा वात पटजी आहे साईं हल एतिरा त माण्हू गॾु कयूं एतिरा त गॾु कयूं एतिरा त गॾु कयूं लखे माण्हू आहे साईं लखे बेनज़ीर आई ही त बि इहो स्टेज कोन भरियो हो भुट्टे साहब बि कोन भरियो हिननि मुल्हनि भरियो छा थी वियो सरहद बलोचिस्तान पंजाब सॼी सिंध बहराड़नि मां मेड़े चूंडे भरियऊं का वॾी ॻाल्हि कान्हे रुगो असांजे हिन लाड़काणे ज़िले में साईं हुसैन शाह बादशाह जमायत खे ऐलान फरमाए त स्टेज में भरणो आहे त इन खां ॿिन्ही जमायत थी सघे थी ऐं ख़बर पइजी सघे थी त सुन्नी केतिरा हूंदा आहिनि मूंखे ॿुधायो तव्हांजो छो थो वात पटजी वञे छो था यकदम तव्हां मुंहिंजा दोस्त रोब में अची वञो भल स्टेज भरे छॾियो का वॾी ॻाल्हि कान्हे का असांजो हिकिड़ो सुन्नी पीर मैदान में लहे तव्हांजो सॼो पाकिस्तान कॾहिं पासे लॻे मुंहिंजा दोस्तों अजीजो भाइरो तवज्जो जी ज़रूरत आहे ऐं इहा कॉन्फ्रेंस साजी ॾाढे जो इहा जाइज़ आहे सॼे लाड़काणे में फोटू तस्वीरूं जाॾे काॾे इहे जाइज़ आहिनि बाक़ी जेकॾहिं सुन्नी गुंबदे ख़ज़रा वारो झंडो लॻाए सुभान अल्लाह गुंबदे ख़ज़रा वारो अहिड़ो झंडो जो ॾिसण सां मोमिन जी दिलि ठरी पवंदी आहे ऐं मां त चवां थो त जॾहिं बि झंडे शरीफ़ ते नज़र पवंदी आहे जिथे गुंबदे ख़ज़रा छापियो हूंदो आहे न ख़ुदा जो कसम आहे ॾिसण सां दुरूद निकिरी वेंदो आहे अल्लाहुम्म सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम ऐं हिननि जे मुल्ले जूं तस्वीरूं एसपी लहराए छॾियूं ॿार था लाड़काणिया ब्रिजनि पिया हरू भरू खामखा असांजो वात न खोलाईंदा कयो असां घणो ई सब्र कयो आहे मीलाद जे ख़िलाफ़ न ॻाल्हायो मीलाद मुंहिंजे महबूब करीम जी आमद जी ख़ुशी आहे ऐं उहा अहिड़ी ख़ुशी आहे जंहिंजी ख़ुदा दावत ॾिनी आहे अल्लाह ताला फरमाए थो कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलियफ़रहू हुवा ख़ैरुम मिम्मा यजमऊन अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालो फरमायो कुल ऐ मुंहिंजा महबूब पंहिंजे उम्मत खे चओ बिफज़लिल्लाह अल्लाह जे फज़ल सां व बिरहमतिही ऐं अल्लाह जे रहमत सां मिलण जे करे फज़ल जे मिलण जे करे रहमत जे मिलण जे करे फलियफ़रहू ख़ुशी मल्हायो
खुशी जो इजहार कयो हुवा खैरुम मिम्मा यजमऊन अवा जो कुछ भी गड था कयो वो चाहे नेकी गड था कयो चाहे दुनिया था गड कयो उन सब कुछ गड करण का वधीक अथव जो मुझे महबूब जे अचण ते खुशी जो इजहार कयो लड़कण जा मुसलमान मुखे हथ खणी बुधाए त मां ॾिसां मुस्तफा अल्लाह जो फज़ल आहे जोर सा जो आहे मुस्तफा अल्लाह जी रहमत अल्लाह जी रहमत तब अल्लाह चवे तो बेफज़लिल्लाह व बिरहमतिही मां अल्लाह जे फज़ल ऐं मां अल्लाह जे रहमत मिलण ते खुशी खे ज़ाहिर कयो अब्दुर्रहीम त आयत कान ठाही आ हाफ़िज़ वेठा हूंदा कुरान शरीफ खणी अचो त मां हिते तव्हां खे हाणे खोले ॾेखारियां अल्लाह पाक कलामे पाक में लिखी छॾियो आ त मां अल्लाह जो फज़ल ऐं मां अल्लाह जी रहमत तव्हां खे मिली आ उन मिलण ते ख़ुशी जो इज़हार कयो मां तो चवां हुज़ूर खां वधीक न को फज़ल आ न को हुज़ूर खां वधीक का रहमत आ मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला चो चो मोमिनो खुशियां जंहिं बि मुझे नबी ते न कलमो पढ़ियो आ उन जी ज़ुबान बंद न रहे मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया रब सल्लम गुनगुनाओ रब सल्लम गुनगुनाओ कमली वाला आ गया मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया चो चो आ गया आ गया आ गया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढे चो सुभान अल्लाह मीलाद खे मल्हाए राज़ी खुदा कंदासी मीलाद खे मल्हाए राज़ी खुदा कंदासी महबूब जी सना सां सीना सफ़ा कंदासी सीना सफ़ा कंदासी थकायो हाय हाय खुदा जो कसम जिक्र न वस हुजे पंहिंजो वस हुजे वस में न आहे असांजे त मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उर्स ते सॼो जहान कुर्बान करे छॾियो छा चवंदा अथव इसराफ अजायो ख़र्च इहो एतिरो ख़र्च खणी कंहिं रन ज़ाल खे ॼण हा घर ठही पवेसि हा कंहिं इस्पताल में ॼण हा त इस्पताल में 10 20 40 मरीज़नि जी दवा थी पवे हा कंहिं यतीम खे ॼण हा त यतीम जो घर ठही पवे हा हे भत खाई पी हली हे जलसा जुलूस करे हलिया विया इहो इसराफ़ आहे अड़े तोखे न को उस्ताद पढ़ायो न को पाण पढ़े शेखुल हदीस धूड़ जो लक़ब लिखदा शेखुल हदीस तोखे हदीस जे हे जी भी खबर काने अज तमा तोखे बुखारी शरीफ जो हवालो ॾियो मोमिन जी मां सिद्दीक अकबर जी न्याणी महबूब करीम जी प्यारी आशा सिद्दीका कुआरा उन अम्मा जे नाले था कुर्बान वञा जंहिंजे घर रखे मुस्तफा क़यामत ताईं गुंबदे खज़रा बनाए छॾियो खुदा जो कसम वॾा वॾा सहाबी जलील कदर सहाबी नाले वारा सहाबी कंहिं मसइले में भुलबा अम्मा आशा जो दर खड़काईंदा अम्मा पुछंदी केरु आहे अम्मा फलाणो सहाबी आहे
अम्मा अंदर पर्दे जे वेहंदी ही पाणो सहाबी ॿाहिरां वेहंदो हो अर्ज़ कंदो हो अम्मा साइण फलाणो मसइलो असां में जेको असो इख्तिलाफ़ जो बाइस बणिजी पियो आहे मां हीअं थो चवां फलाणो हीअं थो चवे असांजे मसइले खे हल करे ॾे अम्मा आशा सिद्दीक़ा मिंटनि में उन मसइले खे हल कंदी ही चवंदी त मूं पंहिंजे घोट मुहम्मद खां पंहिंजे हिननि कननि सां हीअं ॿुधो आहे उहे बि कन ॾेई ॿुधनि जेके बदबख्त अम्मा आशा खे घटि वधि ॻाल्हाईंदा अल्लाह ताला फरमाईंदो आहे नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम नबी जी ज़ात बाबरकात मोमिनन के पाजे साह खां भी वधीक वेझो आहे ऐं जेके नबी पाक जो घर वारियूं आहिनि से मोमिनन जो मायूं आहिनि छा आहिनि अम्मा जी गिला हिलाली कंदो आहे हरामी फ्रिजो छो था ॾाढे जा अमर जी गिला हिलाली न कंदो तोड़े तुंहिंजी मां या कंहिंजी मां कंहिंजी भला मां नालो कंहिंजो कोन थो खणा भली मानस नसवार ॾींदी हुजे भली मानस बेनमाज़ण हुजे पर पुट आलिम थी वञे पर पोइ बि माउ जा पेर चुमंदो माउ जा हथ चुमंदो त मुंहिंजी अम्मा आहे खुदा जो कसम आहे मां जखर में भी ॿुधायो अॼु भी तोखे ॿुधायां 7 वली तुंहिंजे लाइ दुआ घुरनि उहा बि क़बूल आहे पर जेकॾहिं अमड़ तुंहिंजे लाइ दुआ घुरे त 7 वलियनि जी दुआ खां मथे आहे अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना माउ ऐं पीउ सां एहसान करण जे लाइ अल्लाह ताला क़ुरान पाक में ॿुधायो आहे उहा मोमिननि जी माउ नबी जो हरम पाक आहे असांजे अखियुनि जो ठार आहे बुखारी शरीफ़ में लिखियो पियो आहे अम्मा साइण फरमाए थी कुल्लु गुलुविन फी हक़्क़िही तक़सीर लाड़काने में मदरसा आहिनि अहले सुन्नत जा भी आहिनि पर चवंदो सुन्नत या बुखारी पाण ठाही आहे वञो वहाबिन जे मदरसे मां हदीस बुखारी खणी जो माथो खोले ॾेखारियां कुल गुलुविन फी हक़्क़िही तक़सीर अम्मा आशा सिद्दीक़ा चवंदी आहे त जेतिरो भी तूं ख़र्च कर जेतिरो भी ख़र्च कर छा भी खणी कर सॼो जहान कुर्बान कर जो उनखे गुलुव चइजे गुलुव माना हद खां ट्रपाए लॻंदे अम्मा साइण फरमाए थी मुस्तफ़ा जे बारे में इहो अञा बि घटि आहे मुस्तफ़ा जो शान मथे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे बारे में छा बि खणी गुलुव कर केतिरो बि तूं ख़र्च वधाए वञी कर जंहिंखे तूं इसराफ़ इसराफ़ अजायो थो चवी अम्मा थी चवे अजायो न आहे मुस्तफ़ा जो थोरो अञा मथे आहे अब आहे न रूमाल जी घणी क़ीमत आहे अलाए घणी क़ीमत हूंदी 100 रुपयो भला 200 भला 300 500 खां मथे कोन्हे महबूबन करीमन जी नात लिखण वारे हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नात लिखी पहिरियां त गैर मुस्लिम हो पोइ मुंहिंजे महबूब जी नात लिखी कदमनि ते हथ रखी चए थो कि बिला माफ़ी बि ॾे कलमो बि पढ़ाए बानत सुआद मशहूर कसीदो आहे मुंहिंजा दोस्तों नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था बेरसूलिल्लाहि नुसरतुहु सुभान अल्लाह जोरे जो तो बुधाए कसीदे बुरदे वारो तो फरमाए वमन तकुम बेरसूलिल्लाहि नुसरतुहु इन तलकुल उसद फी आजामिहा तजमी
चवे तो त जेको बि न मुस्तफा करीब जे मदद जे हथ जे हेठां अची वियो व मन तकुम बि रसूलिल्लाह नुसरतहु जेके नबी जी मदद मिली इन तलकुल उसद फी आजामहा तजमी जंगल में जेकॾहिं शींहं बि मिली वेंदुसि त बि शींहं हिनखे कुझु कोन कंदो है शींहं खां बि ज़ोर हूंदो सभई चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह हाणे ॾिस त सही रसूलुल्लाह फरमायो मूं वटि पहुची वियो आहे हाणे त मुंहिंजे अमान में आहे पर जे अॻु में कंहिं आशिक़ खे वर चढ़ी आहे त मां त ऐलान कयो त जेको हिनखे मारींदो हो जन्नती आहे हाणे तू मुसलमान थी वियो आहे तोखे माफ़ी आहे माफ़ी बि आहे कलमो बि पढ़ायां थो रुगो कलमो कोन थो पढ़ायां ही पंहिंजी कुल्हनि जी चादर इनाम में बि ॾियां थो कसीदे बुरदे वारे के ख्वाब में मिली बानत सुआब वारे के ज़ाहिर ज़हूर मुस्तफा चादर ॾिनी सभई जो सुभान अल्लाह तवज्जो कजो हेॾे ॾिहार जो उहा चादर हुन वटि हुई सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु हली वियो अदा जी अदा तो वटि रसूलुल्लाह जी चादर चई हाओ चई मूंखे अॼु दे चई न 10,000 थो ॾियां ॾे क़ीमत घणी उन्हीं ज़माने में त रुपयो 2 रुपया 5 रुपया बाज़ार में कई चादरूं 5 रुपए जूं 10 रुपए जी वध में वधारा 20 रुपए जी कपड़ो हो कहीं आडाने वारे ठाहियो हूंदो सैयदना अमीर मावे चो तो 10,000 जा चई कोन ॾींदुसि जे 20,000 जा चई कोन ॾींदुसि 30,000 जा चई कोन ॾींदुसि 40,000 जा ईअं वाक ॾींदो मां कदरी 80,000 ते पहुतो हज़रत अमीर मावे के चई अमीर मावा तकलीफ़ न कर 10,000 न वधाए मूंखे ख़ुदा जे ज़ात जो कसम मां जेसी ताईं जहिड़ो आहियां जेकॾहिं मूंखे को सॼो जहान ॾेई छॾे त बि मुस्तफा जी चादर कोन ॾींदुसि जेको सैयदना अमीर मावे के सहाबी तो मैंने दो तो मथे खड़े सहाबी आ न रसूलुल्लाह जो जोर सां जो सहाबी आ न अड़े मुल्ला सहाबी के खबर काने का त मां 10 रुपए जी शइ जे लाइ 80,000 जो थो ॾियां ॻाल्हायो खबर आ त 10 रुपए जी आ बाजार में 10 रुपए थी मिले उनके 80,000 में छो थो ख़रीद कयां उनके खबर कान ही इसराफ इसराफ अजायो खर्च उनके खबर ही सहाबी रसूल हो उनके पतो हो त बराबर हिन जी ज़ाहिरी क़ीमत 10 रुपया है पर जॾहिं मुस्तफा जो जिस्म खे लॻी आहे त सॼो जहान चादर था घोरे छॾियां ओ बानत सुआद वारो सहाबी सगोरो जहान छॾे अमीर मावियो अञा ज़िंदा जबल हुन जो पीउ जा साल 6 महीना गुज़रिया 2 पुटड़ा हा उन 2 पुटनि ॾे वरी अमीर मावियो हली आयो अबा तव्हां जे पीउ को चादर घुरी हम कान ॾिनी हई लख रुपयो ॾियां थो वठो मूंखे ॾियो कोन ॾींदासे 1,10,000 कोन ॾींदासे 1,20,000 कोन ॾींदासे 1,30,000 कोन ॾींदासे ईअं जो वाक वधाईंदो पाक सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था 2 लख वठो इहा चादर मूंखे ॾियो पुटनि खे ख़बर हुई त बाबे वटि बि आयो बाबे 80,000 में दुकान ॾी हस इनखे मोहब्बत आ तॾहिं त अचे थो हिक ॿिए ॾे निहारियो 2 भाउ रहा हिकिड़े ॾे हिकिड़े निहारियो ॿिए ॾे ॿिए निहारियो अखियुनि में इशारा कयो त हिन जी मोहब्बत आ 2 लख बि ॾे थो लख तोखे मिलंदो लख मूंखे मिलंदो चादर ॾेई छॾियो जबल हज़रत अमीर मावो चादर खणी घर आयो आहे पंहिंजे वारसनि खे वसीयत थो करे अबा जॾहिं मां मरी वञा त हीअ चादर मुंहिंजे कफ़न में रखजो हीअ चादर मुंहिंजो बेड़ो पार करे छॾींदी खुदा जे
वास्ते लाड़काणे जा मुसलमान मूंखे ॿुधा त 10 रुपए वारी शइ 2 लखे में वठण इसराफ न आहे? ज़ाहिर में इसराफ न आहे। वो अमीर माने छो इसराफ कयो, छो सहाबी इसराफ तो करे पियो, पर इहो इसराफ न आहे। अमीर माने के या हदीस यादी अम्मा आशा जी कुल्लु लुक़्तिन फी हक़्क़िही तक़सीरुन, त मुस्तफा जे ज़ात बाबरकात जे बारे में जेतिरो भी हद खां लंघे ख़र्च कर उहो थोरो आहे। मुस्तफा जो शान वञा मथे आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुनो शाह अब्दुल लतीफ चवंदो आहे अंधन अंधकार, सुभान अल्लाह, अंधन अंधकार सजन लधो सोझरो प्यादा वनी पार प्या पर संभरा की न सवार वो मोहब्बत साण में हार लधो लतीफ चवे। और मुझा दोस्त दी ॿियो कुझु कोन्हे को मोहब्बत ऐं अक़ीदत जो मुझा दोस्त फुक़दान आहे। जेकॾहिं तुंहिंजे मौलवियुनि जे लाइ मरी वञण वारनि जे लाइ शुहदाए कॉन्फ्रेंस करे लाखों रुपया ख़र्च करणु जाइज़ आहे, त मुस्तफा जे मीलाद ते उबैदुल्लाह अंसारी जो ख़र्च भी जाइज़ आहे। तुंहिंजे घर में आहे त हिलाल आहे, बाक़ी जेकॾहिं कंहिं ॿियो करे त पोइ न जाइज़ आहे। तो शरीयत धारी किथां आहे? पर मां चवां थो तरसो 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 इंशाअल्लाह ताला पटन सालन में सुनी थी वेंदा इंशाअल्लाह। शुरू थिया न हाणे 40 मां त हिन जी इंटरनेट ते बि ॾिठी त जो मुल्लो मरी वियो त उते सभु गॾु थिया जनाज़े में दुआ बीठा था करनि। चुमियूं त भली जन सो अॻे ई नंढे हूंदे ॾींदा हुआ चुमियूं हुनखे। और मुझा दोस्त अजीज जेकॾहिं तव्हांजे लाइ जनाज़े खां पोइ दुआ जाइज़ आहे त सुन्नत जमात वारनि जे लाइ छो जाइज़ कान्हे का? अव्हांजा लाइ 40 करणु जाइज़ आहे त असांजे लाइ छो जाइज़ करणु के? अव्हांजी शुहदाए कॉन्फ्रेंस करणु तव्हांजे लाइ जाइज़ आहे त आमना जे लाल जो मीलाद छो न जाइज़ आहे? अरे तूं मौन जूं ख़ुशू मल्हाईंदो आहे, मौन जा ॾिहाड़ा मल्हाईंदो आहे, असां हयातुन नबी जो ॾिहाड़ो मल्हाईंदा आहियूं। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बस जेकर मौलाना साहब तव्हांखे ॿुधायो साईं बदरुद्दीन त आला हज़रत जेका वसियत कई आहे त या रसूल अल्लाह दुश्मने अहमद पे शिद्दत कीजिए। सिंधी में ॿुधाया कोन था चओ हा न कोन। दुश्मने अहमद पे शिद्दत कीजिए, 16 लफ्ज़ ॿुधाया। दुश्मननि जेके नबी जा दुश्मननि तन खे भली साड़ियो। दुश्मने अहमद पे शिद्दत कीजिए, माना जेके नबी जा दुश्मन हन तन खे साड़ियो। या रसूल अल्लाह की कसरत कीजिए, या रसूल अल्लाह की कसरत कीजिए। जाओ या रसूल अल्लाह की कसरत कीजिए, माना उथदे वेहदे या रसूल अल्लाह का चओ। पानी पे सड़दो, पानी पे गरदो, पानी पे मुजादो दा पुजलदो, इए मुजादा कोयला थी वेंदो। आला हज़रत चओ त दुश्मन खे साड़ण भी इबादत आहे। छा दुश्मन खे साड़ण भी इबादत आहे? हां मुझा दोस्त अजीज ॾिसो न जेको कटड़ू सटड़ू त परे खां चवंदा पियो या रसूल अल्लाह। हां जोर सां चवंदा पिया
ॾिसजो मुंहिंजी करामत ॾिसजो पंहिंजे मुंहुं पियो वींदो या रसूल चवंदे हीअं कंद न फेराए मुंहिंजो नालो लाहे छॾियां माना जहिड़ो पुछो कंहिं तीर हणी कढियुसि त या रसूल अल्लाह जो नालो आशिक़नि जे दिलि जो ठार आहे दुश्मन खे प्यार आहे ॿियो ॻरंदो ई मरंदो अवां महबूब जे नाले खे पिया बुलंद अल्लाह ताला क़ुरान में चयो आहे वरफ़अना लक ज़िक्रक मुंहिंजा सोना तुंहिंजे नाले खे मां तुंहिंजे करे तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद फरमायो आहे तुंहिंजे ज़िक्र खे तुंहिंजे लाइ बुलंद फरमायो आहे नबी पाक अर्ज़ थो करे या अल्लाह कीअं तो मुंहिंजो नालो मथे कयो आहे कीअं तो बुलंद कयो आहे अल्लाह ताला फरमाए तो ॿ नमूना आहिनि हिकिड़ो इज़ा ज़ुकिर त मई जाते मुंहिंजो ज़िक्र हूंदो मुस्तफ़ा करीम ते तुंहिंजो बि ज़िक्र हूंदो जअलतु ज़िक्रक ज़िक्री या रसूल अल्लाह तुंहिंजे ज़िक्र खे मां पंहिंजो ज़िक्र बनाए छॾियो आहे जेको तो मुहम्मद करीम जो ज़िक्र कंदो सम्झो त मां अल्लाह जो ज़िक्र थो करे पियो ज़ोर सां सुभान अल्लाह चओ त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए अञा ॾाढे चओ उथंदे बहंदे सिफ़त सना कर अरबियत सल्ले अला पढ़ो उथंदे बहंदे सिफ़त सना कर अरबियत सल्ले अला पढ़ो फतबऊनी सिर को झुका कर युहब्बु दर्जे पैदीरो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पैदीरो जित जो वेखी नाम मुहम्मद चुन अखियां ते लैदीरो जेकर चाही अहद को मिलना दुआ कर खुदा जे हबीब जी ज़िक्र में ज़िंदगी पूरी थी वञे दुआ कर मुंहिंजा हबीबन करीमन जीअं न तव्हांजे लाड़काणे जे मशहूर वाइज़ वाइज़ुल इस्लाम खतीब अहले सुन्नत हज़रत मौलाना काज़ी दोस्त मोहम्मद बुलबुल सिंध सॼी ज़िंदगी नबी जी नात कई ऐं लाश बि महबूब करीम जे मीलाद शरीफ़ जे जलसे मां खणी आयुसि कंदकोट में जलसे ते वियो आहे मुंहिंजा दोस्त अजीज़ जलसे जी तयारी पहुतो करे बाबा जलसो तैयार आसीं हलो बाबा करो भरे त मां वुज़ू कयां मंजी रखी ॾिनी आहे करो भरे ॾिनो आहे वुज़ू वेठो करे सॼो वुज़ू करे बस कई अथई मुंहिंजा चए अल्लाह अल्लाह या रसूल अल्लाह माण्हू जी भाकुर झलियो त काज़ी दोस्त मौत मदीने पहुची वियो जंहिं महबूब जी नात चई आहे तंहिंजी सकराती सवली आहे जंहिं महबूब जी नात चई आहे तंहिंखे ख़ात्मो हुनजो बिल ख़ैर आहे जंहिं मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान कयो आहे उनजो ख़ुदा ताला शान बि निरालो कयो आहे अल्लाह ताला थोरो रखेसी कोन थो रब थो चवे मुंहिंजे तो हबीब जी तारीफ़ कई आहे मां वरी तोखे जहान में मशहूर थो करे आला हज़रत खे छो था यादि कयो चओ सुभान अल्लाह आला हज़रत सां छो प्यारा वक्त जी नवाब रियासत जो नवाब ऐं रियासत जो नालो आहे नानपारा सिंधी में नानपारा जी माना है मानी जो टुकुर नान माना मानी पारा माना टुकुर नानपारा नालो हो रियासत जो नालो हो जी रियासत खैरपुर रियासत बहावलपुर रियासत हैदराबाद त ये रियासत नानपारा हुई ऐं हुयो मुसलमान पर वो शेरो शायरी जो शौकीन हो शायर घुराइंदो हो वो शायर हुनजी तारीफ़ कंदा हा वो कंहिंखे लख रुपयो ॾे कंहिंखे 500 रुपये कंहिंखे 1000 कंहिंखे उठ ॾे कंहिंखे घोड़ो ॾे सॼे हिंदुस्तान जा 12 महीने शायर गॾु थींदा हा उन नवाब साहब जी तारीफ़ कंदा हा पर मौलाना अहमद रज़ा कॾहिं हुन वटि कोन उन पाण ख़त लिखी दावत ॾेई घुरायो त तूं अच मुंहिंजी ॿिया तारीफ़ कनि था तूं बि तारीफ़ कर त तोखे कुझु इनाम ॾियां
पाण वया त कोन हिकिड़ी नबी जी नात लिखी मोकिलियोसि। वो कमाले हुस्ने हजूर है कि गुमान नक्स जहां नहीं, वही फूल खार से दूर है, वही शम्मा है कि धुआं नहीं। मतलब छा वो कमाल हुस्न हुजूर है, मुझे रसूलुल्लाह जे हुस्न जो कमाल आ कि गुमान नक्स जहां नहीं, जो महबूब जे हुस्न में नुक्स ऐब त आहे ही कोन को। वो कमाल हुस्न हुजूर है कि गुमान नक्स जहां नहीं। अगते तो चवे वही फूल खार से दूर है, मुझो महबूब गुल्ला गुल चो सुभान अल्लाह। ॾाढो तो चाहे पर आला हज़रत तो चवे तो गुल ता है, पर दुनिया जे गुलन में कंडो थींदो आ। मुस्तफा एड़ो गुल आ जंहिंमें कंडो आहे ही कोन को। अॻिते तो चए वो ही शम्मा है कि धुआं नहीं। भला मां नबी के बत्ती चवां पर चवे तो त बतन में त दूहो हूंदो आ। मुस्तफा अहिड़ी बत्ती आ जंहिंमें दूहो आहे ही कोन। तेरे आगे यूं ही चचे लचे फुसहा अरब के बड़े बड़े, वो सुखुन न हो जिसमें सुखुन न हो, ये वो सुखुन है जिसका बयान नहीं। सभी जोर सां जो सुभान अल्लाह। अमा बदी दाता आखिर में तो चवे करूं मदह अहले दुवल रज़ा, पड़े इस बला में मेरी बला, मैं गदूं तारीफ कया त मां मुसीबत में मरी वञा, तबाह थी वञा। मुंहिंजो त मसलक मज़हब आ त सॼी ज़िंदगी नबी पाक जी तारीफ करे वञा। करूं मदह अहले दुवल रज़ा, दौलत वारनि जी तारीफ कया, पड़े इस बला में मेरी बला, मैं गदा हूं अपने करीम का, मेरा दीन पाराइंदा नहीं। तहक़ीक़ डिजिटल मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ते प्रेस कंदा।